Audio Jungle. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंदड़ी न्यूज़ जे प्रोग्राम अॼु जे महिमान में असां हिन वक़्तु शिकारपुर जे शाह लतीफ़ हाई स्कूल में मौजूदु आहियूं, जिते असांजो तालीमी माहिर मेहनती ऐं जाखोरी प्रिंसिपल अमीर सफ़दर मौजूदु आहे। अचो त सफ़दर अमीर खां पुछूं त अस्सलाम वालेकुम साईं, छा हाल आहे? वालेकुम सलाम, अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? ॿियो हाल वाल साहिब, तव्हांजे स्कूल जे हवाले सां पहिरियों त असां तव्हांखे असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे, वॾी महिरबानी तव्हांजी जो असांजे सिंधी न्यूज़ जे मेहमान में तव्हां जॉइन कयो आहे। ॿियो हाल वाल असांखे उन्हारे जूं मोकिलूं जीअं ई ख़तमु थी चुकियूं आहिनि, तालीमी इदारा खुली त विया आहिनि, पर तालीम जे मयार जे हिसाब सां ॿुधायो त हीउ जेको तव्हांजो हाई स्कूल आहे शाह लतीफ़, इहो माज़ी में छा हुयो, हिन वक़्तु छा आहे, हिन जी माज़ी में जेकी ॻाल्हियूं ॿुधूं था त माज़ी में हीउ हिकु खटराट जो ॾेई रहियो, जॾहिं खां तव्हां हीउ चार्जूं संभालियूं आहिनि, हिन में स्कूल में कहिड़ी तब्दीली आई? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 2013 में मूं हिन शाह लतीफ़ हाई स्कूल में आयो आहियां। अल्हम्दुलिल्लाह, वॾी ख़ुशनसीबी त इहा आहे त हिन स्कूल जो नालो लतीफ़ साईं सरकार जे नाले सां मनसूब थियल आहे। ऐं बेटाई साईं जॾहिं चयो त ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी, मतां थई ऊंदा पेर न लही पिरीअ जो, उन बुनियाद ते असांजा उस्ताद शागिर्द असांजो पूरो स्टाफ ऐं मां पाण असां भरपूर जेकी आहे महिनत कयूं था पिया। हिन खां अॻु में जहिड़े बि हालात में स्कूल हुयो, जिन बि शहर वासियुनि या हितां जे पढ़ंदड़ या उस्ताद साहिबान ॾिठो या हिते जेको वक़्तु गुज़ारियो, उन्हनि खे हिन स्कूल जे हालात खां चङी तरह वाक़ुफ़ हो। को ज़मानो हुयो हिन स्कूल जो हेडमास्टर मिस्टर मोला बख़्श महर साहब हुयो, ऐं हीउ स्कूल जेको आहे तमामु घणी को करिकुलर एक्टिविटीज़ जो हिकिड़ो महवर हो। मरहूम साईं जिन गुज़ारे चुका आहिनि। पोइ उन खां बाद में हीउ स्कूल कमु न हुजण जे करे, कमु न हुजण मां मुराद इहा त ठेकेदारी कमु न हुजण जे करे बिल्डिंग ड्रही वई, बिल्डिंग किरी पई, त 8 खां 11 सालनि ताईं हिन स्कूल जो कोई बि वर्क न पियो हलियो, उनजी काई प्रोग्रेस न हुई। 2013 में जॾहिं मूं आयुमि त हिते असेंबली न थींदी ऐं मिटीअ जा तमामु वॾा ढेर आहे। ही ऑफिस जो सेटअप लुक कुझु बि कोन हो। अल्हम्दुलिल्लाह, उस्तादनि असां गॾिजी करे काविश जिदोजहद हलाए करे हिन स्कूल खे सुठे पाए तकमील ताईं पहुचायो आहे। ईअं चवण में को बि मूंखे हर्ज महसूसु कोन थो थिए त शिकारपुर ज़िले जे अंदरि लीडिंग स्कूल बणिजी चुको आहे ऐं डिवीज़न लेवल ते ही स्कूल जेको आहे मुक़ाबला करे थो पियो, हर पहलूअ ते, हर जॻह ते। उनजा खोड़ सारा हिकिड़ा सबूत ऐं शाहिदियूं मौजूदु आहिनि। पर हिन खां अॻु में मां इहो ॿुधाईंदो हलां, जॾहिं स्कूलनि जे अंदरि, तालीमी इदारनि जे अंदरि बेसिक फैसिलिटीज़, बुनियादी सहूलियतूं हूंदियूं त पोइ यकीनन उते उस्ताद बि दिलचस्पी सां पढ़ाईंदो, शागिर्द बि उन में चङी तरह पढ़ंदो, वालदेन जेके आहिनि उन पंहिंजी एनरोलमेंट वधाईंदा, वालदेन पंहिंजे पेरेंट्स जेके बि हूंदा उहे पंहिंजे ॿारनि खे स्कूल में दाख़िला वठी ॾींदा। को वक़्तु हुयो जॾहिं 2013 खां पहिरियां हिते एनरोलमेंट न हुजण जे बराबरि हुई, छाजे करे त पढ़ाई घटि हुई। ऐं उन खां बाद में जॾहिं फैसिलिटीज़ जे बुनियादनि ते हिते ऑटोमेटिक असांजो हेवी जनरेटर लॻल आहे। जनरेटर जे लाइ असां कंहिं बि शागिर्द खां 1 रुपी बि न वठंदा आहियूं। पंहिंजे खीसे जे ख़र्च सां 3.5 खां 4,000 रुपया पर मंथ जेकी आहे जनरेटर जी जेकी आहे उहा मंथली जो हिकिड़ो ख़र्चो आहे, जेको मोबिल वग़ैरह ॿियनि शयुनि जो, उहो असां पाण कयूं था। ऐं जीअं बिजली वञे थी, बिजली जो तव्हांखे पाण ॼाण आहे त शिकारपुर जे अंदरि लोड शेडिंग ऐं जो हुनजो फुक़दान आहे। अॻे जॾहिं बिजली जी फुक़दान जे करे गर्मी हूंदी त यकीनन ॿारनि जी एडमिशन बि घटि ऐं ॿार पढ़नि बि घटि पिया। हाणे ऑटोमेटिक जॾहिं जनरेटर हली थो वञे त उहा उन खां बाद में असां वटि साइंस हॉल कोन हो। असीं हिते बहितरीनु साइंस हॉल ठारायो आहे, जेको तव्हांजे अॻियां हाणे वक़्तु ज़ाहिर आहे। ऐं उनजे अंदरि असांजी तक़रीबन 48 इंचनि जी, 55 इंचनि जी LED TV लॻल आहे। असांजा प्रैक्टिकल मेहनती उस्ताद, सुठा साइंस टीचर उन्हनि ते प्रैक्टिकल कराइनि था। ॿार दिलचस्पी सां उन में शमूलियत वठनि था, जंहिंजो नतीजो इहो निकितो आहे त ॿार जेके आहिनि साइंस फेस्टिवल में ऐं साइंस जे केतिरनि प्रोग्रामनि में सरगर्मी
मां पंहिंजे हिन स्कूल जे अंदरि हिकिड़ो मुंहिंजो उस्तादु आहे जेको स्कूल जो उस्ताद बि आहे ऐं उनखे थोरो घणो हिकिड़ो तजुर्बो बि आहे पंहिंजो मेडिकल साइंस जे हवाले सां। उन हवाले सां डॉक्टर हफ़ीज़ुल्लाह जेको आहे असांजो उस्ताद बि आहे, उनखे मां डॉक्टर जो लक़ब इन करे थो ॾियां पियो त हू सुठो उस्ताद सां गॾोगॾु हिते असां वटि लतीफ़ शिफ़ाख़ानो असां खोलियो आहे, जेको मां सम्झां थो डिवीज़न में कंहिं बि स्कूल में न हूंदो। उन में असां दवाऊं पाण प्रोवाइड कयूं था पिया। जेके बि ॿारनि खे फस्ट एड मिले थी उहा हिते मिले थी। जीअं ॿारु थोरो पेटे सूर ते चए त मूंखे स्कूल खां मोकल ॾियो हलियो वञा, या को मथे में सूर हलियो वञा, उते हिनखे असीं दवाऊं जेके आहिनि प्रोवाइड कयूं था, फस्ट एड प्रोवाइड कयूं था, ॿार खे हल्की फुल्की ट्रीटमेंट ॾेई करे जीअं उनजी पढ़ाई जेकी आहे उहा मुतासिर न थिए। इहे सत्र में असांखे इहो ॿुधायो त तव्हांजे हिन हाई स्कूल में शागिर्द केतिरा आहिनि, उन सां गॾोगॾु स्टाफ केतिरो आहे, ऐं हीअ जेके शागिर्दनि खे तव्हां सहूलियतूं ॾियो पिया बीमारी जे हवाले सां, इन खां अलावा हिन स्कूल में जेके सहूलियतूं मुहैया कयूं वयूं आहिनि, माज़ी जो स्कूल जेकॾहिं नज़र रखंदे त माज़ी में जेके हीअ तव्हांजो स्कूल खंडरात जो डेक ॾेई रहियो, इहे फंड्स किथां आया? हीअ जेको तव्हां जेको हाणे ॻाल्हि कई त जनरेटर जे हवाले सां बि असां पंहिंजी मदद पाण जेको आहे इहो मुहैया कयूं पिया। SMC फंड हिन स्कूल खे केतिरो मिले थो, ऐं ज़िले जे हवाले सां डिप्टी कमिश्नर आहे, उन खां अलावा हितां जा टक या चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि कहिड़ो किरदारु अदा कयो आहे हिन स्कूल जी भलाई जे हवाले सां? चवंदा आहिनि साईं त वेयर देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। जॾहिं हिमत मर्दा मदद ख़ुदा, को बि उस्ताद को बि माण्हू जॾहिं एडमिनिस्ट्रेटर पंहिंजी महिनत करे थो, पंहिंजो फुल टाइम ॾिए थो पियो, त पोइ रस्ता खुली पवंदा आहिनि। जेसिताईं SMC जो तालुक़ु आहे त SMC चाहे शाह लतीफ़ हाई स्कूल हुजे चाहे को ॿियो स्कूल हुजे, हर स्कूल खे ₹1,00,000 SMC मिलंदी आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां उहो त हिन जे मथां यूटिलाइज़ कयूं था। ईअं खणी चइजे त स्कूल असांजो कर्ज़ी थी सघे थो पियो, छाजे करे त ₹1,00,000 SMC कंहिं बि स्कूल जे लाइ सफिशंट न आहे। स्वीपर जेतिरा बि आहिनि उहे मुस्लमान भर्ती थियल आहिनि, ऐं तव्हांजो शेड्यूल कास्ट वारा जो भर्ती न आहिनि थियल, त उहे तव्हांजा बाथरूम वग़ैरह साफ़ करण लाइ तयारु न आहिनि। उन्हनि जे लाइ असांखे स्वीपर ॿाहिरों वठिणो थो पए। उन्हनि खे डेली बेस ते असांखे 150 खां 200 रुपया ॾियणा था पवनि, छो त एतिरा सारा ॿार पढ़नि था। अॻु में इहा बि शइ ॿुधाईंदो हलां त हिते हिकु बि जेको आहे वॉशरूम बाथरूम कुझु बि कोन हो, ऐं अॼु 8 असांजा हिते वॉशरूम ठही विया आहिनि, 4 हेठि 4 हिते डबल स्टोरी स्कूल आहे। पोइ ॿारनि खे उहे सहूलियतूं थियनि थियूं पियूं। बाक़ी जेसिताईं मदद जी ॻाल्हि आहे शहर जे तकनि सां कंहिं कामोरे जे तरफ़ां त काई बि कंहिं बि क़िस्म जी हिन महिल ताईं तव्हांजे चैनल जे तौर सां ॻाल्हायां पियो त काई बि सपोर्ट न थी सघी आहे। लेकिन मीर बाबल ख़ान भाई खे मां हिते साराहियां थो, उन जूं नवाज़िशूं आहिनि जेका मुंहिंजे साइंस साल में TV लॻल आहे, उहा एॾी वॾी उहा उन ॾिनी आहे। मां सम्झां थो त सिंध जे स्कूलनि जे अंदरि सिंध जे गवर्नमेंट स्कूल्स जे अंदरि किथे बि CCTV कैमरा न हूंदी। असांजो पूरो स्कूल जेको आहे CCTV कैमरा ते जेको आहे मुश्तमिल आहे, ऐं असांजे पूरे स्कूल जे अंदरि CCTV कैमरा आहे, जंहिंजे करे ॿारनि जे तहफ़ुज़ ऐं उनजे लाइ उन खां बाद में असांजे ॿार स्कूल खां ॿाहिरि निकिरी न सघंदो आहे। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि त शाह लतीफ़ स्कूल में सख़्ती आहे। सख़्ती न आहे, दरवाज़ो गेट हिकु हुजण जे करे असां बंदि था करे छॾियूं, अंदरियां अंदरि ॿाहिरियां ॿार, पोइ ॿार महफ़ूज़ था रहनि, अची ॿियो को ॿाहिरियों माण्हू अची नथो सघे। इहे ॻाल्हियूं। अच्छा, स्कूल जे अंदरि जेके शागिर्द आहिनि उन्हनि जो तादादु केतिरो आहे, उस्ताद जो तादादु केतिरो आहे? अल्हम्दुलिल्लाह एनरोलमेंट जे बुनियाद ते असां उस्तादनि, शागिर्दनि, माले वारनि, असांजी SMC कमेटी वारनि ॾाढी महिनतूं कोशिशूं करे असां हिन स्कूल जे तादाद खे वधायो आहे। 250-300 ताईं जॾहिं तादादु हुयो, हिन वक़्तु असां 750 ते ॿारनि जो तादादु आहे। हिन महिल स्कूल शाह लतीफ़ हाई स्कूल शिकारपुर जी जेकी स्टैंड आहे उहा 750 आहे। अच्छा, तव्हां ज़िक्र कयो त लाड़काणे डिवीज़न जे हवाले सां हीअ असांजो पहिरें नंबर ते स्कूल आहे। हिन स्कूल में के अहिड़ा शागिर्द मथे विया आहिनि के किन पोस्टुनि ते या किन यूनिवर्सिटियुनि में जेके हितां पास करे जेको आहे मथी सतह ते विया हुजनि, उन्हनि जो तादादु केतिरो आहे शागिर्दनि जो? सर ॿुधायुमि तव्हांखे त मूंखे हींअर हिते 5 साल थिया आहिनि। 5 सालनि में जेको हितां ॿारु निकितो हूंदो उहो 2 सालनि में इंटर क्लियर करे थो, 2 सालनि में जेकी आहे हू ग्रेजुएशन करे थो पियो। तंहिं हूंदे बि इहा ॻाल्हि आहे त असांजा हितां जो छोकिरा जेके आहिनि, जेको IBA असांजो एग्ज़ाम वठे थी पई, उन में असांजा 8 लेवल ते ॿार, उन्हनि में असांजे केतिरनि 2-3 दफ़ा छोकिरनि जेके आहे पोज़ीशन खयूं आहिनि। असांजो 1-2 छोकिरा जेके आहिनि हाणे उहे इस्लामाबाद जे अंदरि मेरिट ते इस्लामिक यूनिवर्सिटी में हिन स्कूल जा शागिर्द 3-4 छोकिरा
आहिनि। इस्लामिक यूनिवर्सिटी इस्लामाबाद में LLB में उन्हनि जी मेरिट ते एडमिशन थी आहे, पर मेरिट बि एतिरी जो उन्हनि जो काई उन्हनि खां फीस वग़ैरह बि न। उन खां बुनियादनि ते हिकु अधु छोकिरा अहिड़ा बि आहिनि जिन मुख़्तलिफ़ हाणे कमीशन जे इम्तिहान में वेहणु शुरू करे ॾिनो आहे। बाक़ी मेडिकल में इंजीनियरिंग में त ॿारनि जी एडमिशन थी आहे। अच्छा, स्कूल जे हवाले सां असांखे इहो ॿुधायो त स्कूल में स्काउट जे हवाले सां शागिर्दनि खे कहिड़ियूं सहूलियतूं मुहैया कयूं वयूं आहिनि? सर, जीअं त स्काउट जो ज़िले जे अंदरि हक़ीक़त में फ़ुक़दान आहे, पर मूं वटि हिते स्कूल जो हिकिड़ो टीचर हबीबुल्ला सोलंगी साहिबु आहे जंहिंखे स्काउट सां तमामु घणी दिलचस्पी आहे। उन जे ताउन सां असां गॾिजी करे हिन स्कूल जे अंदरि असां स्काउट जे लाइ महिनतूं कयूं था। असांजा ॿाहिरि स्काउट जा उसूल कानून क़ाइदा जेके आहिनि उहे लॻल आहिनि ऐं ॿारनि में असां डेली बेस ते असां जॾहिं सुबुह जी असेंबली कंदा आहियूं त उहा असेंबली तक़रीबन 20 मिंट था कयूं पिया, छो त हर क्लास खे असां मुक़ररु करे छॾिया त बाबा अॼु 6A जो क्लास त सुभाणे 6B जो क्लास, सेक्शन वाइज़ क्लास वाइज़ जेके आहिनि उहे छोकिरा जेके नात, किरात, स्पीच, कोटेशन ऐं प्लस ख़िदमत ख़ल्क़ जे हवाले सां हू ॿुधाइनि था जेका स्काउट सां रिलेटेड आहे त असां पंहिंजे महले में हीअ शइ कईसीं, अॻिते हीअ शइ कंदासीं। तंहिं करे असांजा छोकिरा जेके आहिनि इन ॻाल्हि में थोरा एक्टिव अलहमदुलिल्लाह आहिनि, पर अञा बि स्काउट जे वधीक मुनज़म थियण जी सख़्तु ज़रूरत आहे। सदर अमीर साहिबु, असांखे इहो ॿुधायो त सिंध सरकार या तालीम खातो तव्हांजो हेॾो बहितरीनु स्कूल आहे, तालीम जे हवाले सां ॿुधायो था त असांजो शिकारपुर छा पर डिवीज़न लेवल ते पहिरें नंबर ते आहे, त सिंध सरकार या तालीम खाते कंहिं क़िस्म जो को ताउन कयो आहे? सर, DO साहिबान जे तरफ़ां प्रोग्रेस रिपोर्ट्स वेंदियूं आहिनि ऐं असांजो स्कूल जूं कई रिपोर्ट्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ TV ते ऐं अख़बारनि ते जेके आहिनि उहे नुमाया ज़ाहिर थी चुकियूं आहिनि, लेकिन जेसिताईं अहिड़ी का ख़ासि असांखे मोट कोन मिली आहे, लेकिन कोशिशूं आहिनि, उमेदूं बि ज़रूरु आहिनि। तव्हां गुज़िरियल 5 सालनि खां हिन तालीमी इदारे जे हवाले सां सुधार आंदा आहिनि, तव्हां जाखोड़ कई आहे, तव्हां हिकिड़ो तालीमी शिकारपुर छा पर डिवीज़न लेवल ते जेको कमु कयो पिया, पर इहो ॿुधण में अचे पियो त तव्हांजी 5 दफ़ा जेकी आहे ट्रांसफर थी वई आहे हिन स्कूल मां। इन जा सबब कहिड़ा आहिनि जो हेॾी महिनत जे बावजूदि हितां महिनती माण्हू कढिया वञनि था? इन ते हक़ीक़त में मां कोन थो ॻाल्हाए सघां, इन करे नथो ॻाल्हाए सघां। ही ठहियल ठुकियल स्कूल आहे, जॾहिं उहो हिकिड़ी थ्योरी हलंदी आहे उनखे असां सॾींदा आहियूं डिस्ट्रक्शन थ्योरी, ड्राह वारी, छो ड्राईंदड़ माण्हू हुजे। ॿी हूंदी आहे कंस्ट्रक्शन थ्योरी, ठाहींदड़ माण्हू तमामु थोरा हूंदा आहिनि, ड्राईंदड़ माण्हू तमामु घणा हूंदा आहिनि। इहो दुनिया जो उसूल ऐं दस्तूर बि आहे। सो हाणे ही ठहियल ठुकियल आहे, हिन में तमामु फैसिलिटीज़ मौजूदु आहिनि, पेंटिंग ज़बरदस्त क़िस्म जी थियल आहे। स्कूल खे ग्राउंड नंढे हुजण जे बावजूदि उन जे बावजूदि बि हिते असांजी ट्री प्लांटेशन जे हवाले सां प्लांटिंग तमामु सुठी थियल आहे। असां पंहिंजे तरफ़ां ॿारनि खे गिफ्टियूं इनाम तमामु घणा ॾियूं था, प्रोग्राम घणा करायूं था पिया। यकीनन हिकिड़ी शहर में नालो हले थो पियो जंहिंजे बुनियाद ते तव्हां बि असांखां इंटरव्यू करणु आया आहियो, ऐं सिंध जी दोस्तनि जी वॾी महिरबानी बि आहे। सो हाणे उन बुनियादनि ते थी सघे थो किन माण्हुनि खे इहा ॻाल्हि हुजे त हिकिड़ी ठहियल शइ असांखे मिले, असां इहो नालो कमायूं। थी सघे थो माण्हू शोहरत जे करे इहा कंदा हुजनि, वधीक उन्हनि अख़्तियारनि खे ख़बर जेके ट्रांसफर कनि थियूं। अच्छा, असांखे इहो ॿुधायो त ही अवाम खे जेको तालीम जे हवाले सां या हुनजे वालिदैन खे या शागिर्दनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहियो था तालीम जी बहितरी जे हवाले सां? मुंहिंजा साईं, मां इन जे लाइ हिकिड़ी अंदर जी दां ऐं दर्द जी कूक करणु चाहियां थो। उहा कूक तव्हांजे हिन तवसत सां सभिनी ते वञणु घुरिजे, उन में मां बि एज़ अ पेरेंट्स शामिलु आहियां। अॻे वालिदैन छा हूंदा त उन्हनि खे ॻणती हूंदी त मुंहिंजो बचिड़ो बचिड़ी स्कूल विया न विया, पढ़नि था नथा पढ़नि, उनजो कमु वग़ैरह ॾिसंदा। हाणे को माण्हू पुछण लाइ तयारु कोन्हे, कोई ॾिसण जे लाइ तयारु कोन्हे। असीं मंथली टेस्ट जो हिते सिस्टम रखंदा आहियूं, जेको असां कंप्यूटराइज़ बाक़ाइदे पेपर तयारु कराए
ॿार उहो ई बहितर थींदो जंहिंखे तालीम सां शौक़ु हूंदो, तालीम सां दिलचस्पी हूंदी ऐं तालीम ई जेकी आहे उहा ॿार जे इख़लाक़ खे बुलंद कंदी। जंहिंजे करे असां पढ़ाई जिते असांजी हले थी उते असां कोशिशि कई आहे त किरदार साज़ी ऐं इख़लाक़ साज़ी बि कयूं, उहा बि अलहमदिल्ला तव्हांखे असांजे स्कूल में ज़रूरु नज़र ईंदी। महिरबानी। नाज़रीन, हाई स्कूल शाह लतीफ़ जे हुन प्रिंसिपल सफदर अमीर जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, तमामु बहितरीनु ॻाल्हियूं कयूं त गुज़िरियल 5 सालनि खां शिकारपुर शहर जो ई वाहिद स्कूल आहे जेको लाड़काणे डिवीज़न में बि शागिर्दनि खे या हिन स्कूल जे अंदरि जेके सहूलियतूं ॾिनियूं आहिनि शायदि कंहिंखे न हूंदियूं। हिन इहो मैसेज ॾिनो आहे शागिर्दनि जे वालिदेन खे त पंहिंजे ॿारनि खे वधि खां वधि जेको आहे तालीम ते ध्यानु ॾियो। पंहिंजे मेज़बान रहीम लाड़के खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, सत सलामत।